Biology class now. Chapter 5, Lesson 14, Detailed Questions, तफ़सीली सवाल। आऊं आहियां बायोलॉजी जो उस्ताद नजीबुल्ला चन्ना। अव्हां खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कर। असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे डिटेल्ड क्वेश्चन्स, तफ़सीली सवाल। एक्सरसाइज नंबर 6 आहे राइट डिटेल्ड आंसर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स। हेठि ॾिनल सवालनि जा तफ़सीली जवाब लिखो। सवाल नंबर पहिरियों आहे डिस्क्राइब वेरियस स्टेजेस ऑफ माइटोसिस विद सूटेबल डायग्राम्स। डायग्राम्स जी मदद सां माइटोसिस जा मरहला बयान कयो। What do your intestines, the yeast in bread dough, and a developing frog all have in common? तव्हांजी आंड्री, ब्रेड में यीस्ट ऐं वाध वीज कंदड़ ॾेडर में कॉमन ॻाल्हि कहिड़ी आहे? Among other things, they all have cells that carry out mitosis, dividing to produce more cells that are genetically identical to themselves. ॿियूं बि खोड़ शयूं हिकु जहिड़ियूं हूंदियूं, पर हिकिड़ी शइ कॉमन टिनी में इहा आहे त इन्हनि टिनी जा जीव ॻोड़ा माइटोसिस जे ज़रिए नवां जीव ॻोड़ा पैदा कनि था पिया। उहे नवां पैदा थियल जीव ॻोड़ा जीनियाती तौर ते उन्हनि जीव ॻोड़नि जहिड़ा ई हूंदा आहिनि। मल्टीसेल्युलर यूकेरियोट्स grow in size and single celled eukaryotes reproduce through mitosis. घण जीव ॻोड़ा यूकेरियोट्स पंहिंजे कद बुत में वाध वीज में माइटोसिस जे ज़रिए वधनि था ऐं हिकु जीव ॻोड़ा यूकेरियोट्स वरी माइटोसिस जे ज़रिए पैदाइश जो अमल पिणु कंदा आहिनि। Mitosis. In this phase, a parent cell divides into two daughter cells in a way that the number of chromosomes in daughter cells remains the same as in the parent cell. Mitosis जी जेका जीव ॻोड़ाई विरासत आहे उन मंझि हिकु पेरेंट जीव ॻोड़ो ॿिनि डाटर सेल्स में विराइजी वेंदो आहे, पर अहिड़े तरीक़े सां विराइजंदो आहे जो डाटर सेल्स में क्रोमोसोम्स जो तादादु ओतिरो ई रहंदो जेतिरो पेरेंट सेल में हूंदो आहे। Although mitosis is a continuous process, but for the study point of view, we can divide it into two phases, karyokinesis and cytokinesis. जेतोणीकि माइटोसिस हिकु मुसलसिल अमल आहे, पर मुताले जी नुक़्ते नज़र खां इनखे ॿिनि मरहलनि में विराए सघूं था। हिकिड़ो मरहलो थींदो कैरियोकिनेसिस जो, जेको चइनि मरहलनि ते मुश्तमिल आहे, ऐं ॿियो मरहलो थींदो साइटोकिनेसिस जो। इन्हनि ॿिन्ही मरहलनि में छा थींदो त हिकु जीव घरड़ो ॿिनि धीअर जीव घरड़नि में विराइजी वेंदो आहे। कैरियोकिनेसिस जो मतिलबु आहे मर्कज़ जो विराइजणु, जेको चइनि मरहलनि में थींदो, ऐं साइटोकिनेसिस जो मतिलबु आहे उन्हनि मर्कज़नि जे चौधारी साइटोप्लाज़म जो विराइजणु, जीअं ॿ नवां धीअर जीव घड़ा पैदा थियनि। माइटोसिस जी शुरूआति पहिरें मरहले प्रोफेज़ खां शुरू थिए थी। प्रो जो मतिलबु आहे मोहणियो ऐं फेज़ जो मतिलबु आहे मरहलो, यानी पहिरियों मरहलो। न्यूक्लियोलस एंड न्यूक्लियर मेम्ब्रेन ग्रेजुअली disappears. Chromatin material condenses to form chromosomes with the centromere attaching two sister chromatids in chromosome. प्रोफेज़ जे दौरान पहिरियां छा थींदो, न्यूक्लियोलस गायब थी वेंदो ऐं न्यूक्लियर मेम्ब्रेन जेको आहे उहो पिणु टुटंदो। क्रोमेटिन मादो जेको उलझियल धागे जी सूरत में हुयो उहो टुकड़ा थींदो, मणेदार धागनि जी सूरत में घाटो थींदो वेंदो ऐं उहे घाटा धागा क्रोमेटिड जी सूरत वठंदा। क्रोमेटिड खे वरी विच तां हिकिड़ो बांड पैदा थींदो जंहिंखे चइबो आहे सेंट्रोमेयर। सेंट्रोमेयर ॿिनि क्रोमेटिड सिस्टर खे ॻंढींदो। सेंट्रियोल मूव्स टुवर्ड्स द ऑपोजिट पोल्स ऑफ द एनिमल सेल। सेंट्रियोल वरी छा कंदा त हिकिड़े पासे खां ॿई बीठा हूंदा, उहे आहिस्ते आहिस्ते चुरपुर कंदा हाणे जीव घड़ जे ऑपोजिट पोल ॾांहुं हरकत शुरू कंदा आहिनि। स्पिंडल फाइबर्स प्रोड्यूस फ्रॉम टू सेंट्रियोल्स, ईच हेयर फाइबर्स अटैच टू द सेंट्रोमेयर। हाणे इन्हनि सेंट्रियोल मंझां छा थींदो त तव्हांजा स्पिंडल फाइबर्स जेके आहिनि उहे पिणु पैदा थींदा ऐं उहे अॻिते हली करे छा कंदा त सना धागा सिधा थी करे वञी करे उहो इन क्रोमोसोम जे सेंट्रोमेयर सां अटैच थींदा। प्रोफेज़ खां पोइ ॿियो फेज़ वरी शुरू थींदो जंहिंमें ही जीव घड़ो दाख़िल थींदो, उनखे असां सॾियूं था मेटाफेज़। मेटाफेज़ जे दौरान तव्हांखे तस्वीर मंझि नज़र ईंदो हूंदो त ईच क्रोमोसोम इज अटैच टू सेपरेट स्पिंडल फाइबर बाय काइनेटोकोर। हर हिकु जेको क्रोमोसोम आहे उहो पंहिंजे काइनेटोकोर वारी पॉइंट वञा इन स्पिंडल फाइबर सां अलॻि अलॻि ॻंढियल आहे। Chromosome arranges itself on the equator of the cell with the help of spindle fibers. Chromosomes तव्हांखे नज़र ईंदो हूंदो त जीव घरड़े जे बिल्कुलु विच ते इन्हनि स्पिंडल फाइबर्स जी मदद सां हिकिड़ी तरतीब में अची विया आहिनि। मेटाफेज़ खां पोइ जीव घरड़ो अॻे प्रोसेस एनाफेज़ में दाख़िल थींदो।
हिन फेज़ जे दौरान तव्हांखे नज़र अचे थो त इहे स्पिंडल फाइबर्स जेके आहिनि उहे हाणे सुसनि था, शार्ट था थियनि, नंढा थींदा। नंढे थियण सां छा थींदो त इहे क्रोमोज़ोम खे अलॻि अलॻि कंदा। हिकिड़ो क्रोमोज़ोम जो सेट हिन पोल ॾांहुं थो वञे ऐं ॿियो क्रोमोज़ोम जो सेट हिन पोल ॾांहुं थो वञे। इन मरहले खे असां एनाफेज़ सॾियूं था। सो असां चई सघूं था centromere splits, spindle fiber contract, chromosome divides and the chromatids of each chromosome separates from each other. क्रोमोसोम्स सेंट्रोमेयर समेत अधु थिए थो। हाणे ही तव्हांजो सेंट्रोमेयर, इहो तव्हांजो ही सेंट्रोमेयर ऐं पंहिंजे क्रोमोसोम समेत छा थो थी वञे त अधु थो थिए। हिकिड़ी सिस्टर क्रोमेटिड हिन क्रोमोसोम मां हेॾां, हिन मां बि हिकिड़ी हेॾां, हिन मां बि हिकिड़ी हेॾां, ऐं ॿियूं सिस्टर क्रोमेटिड्स वरी हिन पोल ॾांहुं छिकजण लॻनि थियूं। छो त इहे जेके स्पिंडल फाइबर्स हुया उहे सोस खाईंदा आहिनि, इन्हनि खे पोइ हिते अलॻि अलॻि करे छिके वठंदा आहिनि। एनाफेज़ जे दौरान छा थियो, क्रोमोसोम्स सिस्टर क्रोमेटिड्स में टुटी करे अलॻि अलॻि पोल्स ॾांहुं हरकत कई ऐं पोल्स ॾांहुं पहुतो। क्रोमेटिड्स मूव टुवर्ड्स दी अदर पोल्स, क्रोमेटिड्स मुख़ालिफ़ पोलनि ॾांहुं पहुचनि थियूं। ईच क्रोमेटिड बिकम्स अ डॉटर क्रोमोसोम। हाणे तव्हां हिनखे क्रोमेटिड न चवंदव, पर इहो हाणे अलॻि पाण हिकिड़ो क्रोमोसोम या डॉटर क्रोमोसोम थी चुको आहे। आख़िरी फेज़ आहे टेलोफेज़। Each pole receives the same number of chromosomes as were present in the parent cell. हर हिक पोल ॾांहुं ओतिरो तादाद क्रोमोसोम्स जो अची वेंदो जेतिरो पेरेंट सेल में मौजूदु हुयो। द न्यूक्लियर मेम्ब्रेन इज रिफॉर्म्ड अराउंड ईच सेट ऑफ क्रोमोसोम। हाणे हर हिकु क्रोमोसोम जे सेट जे चौधारी न्यूक्लियर मेम्ब्रेन वरी ॿीहर ठहणु लॻंदो। इन दिस वे टू डॉटर न्यूक्लियाई फॉर्म्ड इन ईच सेल। हाणे इन तरीक़े सां छा थियो त हर हिकु जीव घड़ में हिकिड़ो डॉटर न्यूक्लियाई ठही चुको आहे। टेलोफेज़ खां पोइ हिते छा थींदो, साइटोकिनेसिस थींदो, यानी इन न्यूक्लियस जे चौधारी वरी साइटोप्लाज़म पिणु विरहाइजी अधु थी वेंदो ऐं ॿ डॉटर न्यूक्लियाई जेके आहिनि ऐं डॉटर सेल्स ठही चुका आहिनि। इन्हनि में क्रोमोसोम्स जो तादाद ओतिरो ई हूंदो जेतिरो पेरेंट सेल में मौजूदु हुयो। हिते तव्हांखे नज़र ईंदो हूंदो त क्रोमोसोम एक्स शिकिल में तव्हांखे नज़र कोन था अचनि, छो त टेलोफेज़ में छा थींदो आहे त क्रोमोसोम वरी अनकॉइल थींदो, खुलंदो ऐं साॻियो ई वरी उन क्रोमेटिन मटीरियल में तब्दील थी वेंदो जितां हुन शुरूआत कई हुई। हाणे वरी इहे जीव घड़ा दाख़िल थींदा साॻियो ई प्रोफेज़ में ऐं हर जीव घड़ो वरी ॿिनि जीव घड़नि मंझि विरहाइजंदो आहे। सवाल नंबर ॿियो आहे, डिस्क्राइब स्टेजिस ऑफ मियोसिस 1 विद सूटेबल डायग्राम्स। डायग्राम्स जी मदद सां मियोसिस 1 जा मरहला बयान कयो। Sexual reproduction in organisms takes place through the fusion of male and female gametes, the sperm and the egg respectively. जिनसी पैदाइश मेल फीमेल गेमेट्स जे फ्यूज थियण सां थींदी आहे। Gametes are haploid in nature. They contain only half the number of chromosomes. Gametes यानी एग या स्पर्म जेके आहिनि उहे हेप्लाइड थींदा आहिनि, यानी उन्हनि मंझि क्रोमोसोम्स जो अधु तादाद मौजूदु हूंदो आहे एज कंपेयर टू देयर पेरेंट सेल। This genetic content makes them different from other body cells. हिननि गेमेट्स जो अहिड़ो जीनियाती मेकअप उन्हनि खे ॿियनि बॉडी सेल्स खां मुख़्तलिफ़ बणाए थो। ॿिया जेके बॉडी सेल्स थियनि था उन्हनि खे चइबो आहे सोमेटिक सेल्स ऐं उहे थींदा आहिनि डिप्लॉइड। पर ही जेके असांजा जर्म सेल्स आहिनि स्पर्म ऐं एग, इन्हनि खे असां चवंदा आहियूं हेप्लॉइड सेल्स। मियोसिस लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ हेप्लॉइड सेल्स। मियोसिस जे ज़रिए छा थींदो आहे त हेप्लॉइड सेल्स पैदा थींदा आहिनि। मियोसिस जेको आहे उहो बि हिकिड़े क़िस्म जो सेल डिवीजन आहे। जीअं असां माइटोसिस जे बारे में पढ़ियो हुयोसीं त माइटोसिस बि सेल डिवीजन आहे। हाणे इन्हनि ॿिन्ही में लाज़मी तौर ते असां जॾहिं अलॻि अलॻि प्रोसेस करे पढ़ूं था त उन्हनि में हिकिड़ो फ़र्क़ु आहे जेको तव्हां पढ़ी आया आहियो। तव्हांखे यादि हुजणु घुरिजे त माइटोसिस में छा थींदो आहे त हिकिड़ो जीव घड़ो विरहाइजी वेंदो आहे ॿिनि डॉटर सेल्स में माइटोसिस जे अंदरि, पर असां पढ़ूं था मियोसिस। मियोसिस जे अंदरि छा थींदो आहे त हिकिड़ो पेरेंट सेल चइनि डॉटर सेल्स में विरहाइजी वेंदो आहे। हाणे इहो हिकिड़ो फ़र्क़ु आहे, उहो असांखे यादि रखणु घुरिजे। ऐं ॿियो फ़र्क़ु वरी इहो आहे त मियोसिस जे अंदरि जेके 4 डॉटर सेल्स पैदा थियनि था हिकिड़े पेरेंट सेल मां 4 वञी थियनि था त उहे चारई हेप्लॉइड हूंदा आहिनि। पेरेंट सेल आहे डिप्लॉइड, उन मंझां 4 जेके जीव घड़ा ठहंदा डॉटर सेल्स उहे हेप्लॉइड हूंदा आहिनि। ॿियो असां माइटोसिस में पढ़िया हुयासीं फेज़िस। त लाज़मी तौर ते असां जॾहिं चऊं था त मियोसिस बि सेल डिवीजन वारो ई तरीक़ेकार आहे।
त उन मंझि बि ईअं ई वरी फेज़िस थींदा आहिनि जंहिंमें जीव घड़ो वरी तयारु थींदो आहे, क्रोमोज़ोम्स अलॻि थींदा, वञी करे पंहिंजी हिकिड़ी पोल्स ते कतार ठाहींदा आहिनि ऐं उहे वरी पोइ डिवाइड थींदा आहिनि, पोइ वरी इन्हनि फेज़िस मंझां गुज़रंदो पोइ वरी नवां डॉटर सेल्स ठहंदा आहिनि। मियोसिस जी जॾहिं असां ॻाल्हि कयूं था त मियोसिस जा वरी ॿ मरहला थियनि था, हिकिड़े खे चवंदा असां मियोसिस 1, मियोसिस 1 ऐं ॿियो वरी असां छॾियूं था मियोसिस 2। मियोसिस 1 में उहे साॻाई मरहला थींदा जेकी असां माइटोसिस में पढ़ी आया आहियूं, यानी जीअं असां पढ़ियोसीं प्रोफेज़, मेटाफेज़, एनाफेज़, टेलोफेज़। हाणे ॾिसो त हिते तव्हांजो जेको पेरेंट जीव घड़ो आहे उनजे अंदरि असां वटि 4 क्रोमोज़ोम्स आहिनि ऐं उहे डिप्लाइड आहिनि, ठीकु, यानी डिप्लाइड यानी जोड़े आहिनि, पर हिते जेके डॉटर सेल्स ठाहिया आहिनि उन्हनि मंझि 4 क्रोमोज़ोम्स कोन्हनि खे, उते आहिनि 2। इहो वरी पोइ साइटोकिनेसिस खां पोइ हिते वरी मियोसिस 1 खां पोइ शुरू थींदो मियोसिस 2, उन मंझि बि इहे साॻाई वरी फेज़िस हूंदा। ही फेज़िस तव्हां ॾिसो था मियोसिस 1 जा आहिनि, तंहिंजे करे हिननि खे असां प्रोफेज़ 1, मेटाफेज़ 1, एनाफेज़ 1 ऐं टेलोफेज़ 1 था चऊं, त यानी इहे मियोसिस 1 जा स्टेप्स आहिनि, फेज़िस आहिनि। मियोसिस 2 मंझि बि साॻाई फेज़ थींदा, प्रोफेज़, मेटाफेज़, एनाफेज़ ऐं टेलोफेज़, वरी पोइ साइटोकिनेसिस, पर इहे जीअं त मियोसिस 2 जा आहिनि त उन्हनि जे पोयां वरी असां 2 लॻायो आहे, प्रोफेज़ 2, मेटाफेज़ 2, एनाफेज़ 2 ऐं टेलोफेज़ 2। हिते ॾिसो त आख़िरकार ही पेरेंट जीव घड़ो चइनि डॉटर सेल्स मंझि विरहाइजी वियो। त मियोसिस में छा थियो, हिकिड़ो पेरेंट सेल चइनि डॉटर सेल्स में विरहाइजी वियो, ऐं ॿियो फ़र्क़ु असां कहिड़ो कयोसीं त हिन मंझि जेको पेरेंट सेल हूंदो उहो डिप्लाइड हूंदो ऐं जेके 4 डॉटर सेल्स पैदा थियनि था उहे हेप्लाइड आहिनि। हिननि मंझि तव्हां ॾिसो त 4 असां वटि क्रोमोज़ोम्स आहिनि जेकी जोड़ीदार आहिनि, हिते तव्हां ॾिसो त ॿ क्रोमोज़ोम्स मौजूदु आहिनि। सो मियोसिस में पहिरियों मरहलो आहे प्रोफेज़ 1, मियोसिस 1 जो पहिरियों मरहलो प्रोफेज़ 1, हिन मरहले जे दौरान छा थींदो, क्रोमेटिन क्रोमोज़ोम्स जी सूरत अख्तियार कंदो। क्रोमेटिन मटीरियल हिकिड़ो उलझियल धाॻो हूंदो आहे, उहो हंधा हंधा टुकड़ा टुकड़ा थींदो आहे ऐं उहे धाॻा पाण में कंडेंस थी करे पाण में मिलंदा आहिनि, क्रोमोज़ोम एक्स टाइप जेका आहे सूरत अख्तियार कंदा आहिनि। होमोलॉगस क्रोमोज़ोम्स पेयर अप। हिन ई प्रोफेज़ 1 जे दौरान साइनेप्सिस जो अमल थींदो आहे। साइनेप्सिस में छा थींदो आहे त होमोलॉगस क्रोमोज़ोम्स यानी हिक जहिड़ा जेके क्रोमोज़ोम्स आहिनि उहे जोड़ा ठाहींदा आहिनि ऐं होमोलॉगस क्रोमोज़ोम जे पेयर खे असां बाइवेलेंट या टेट्राड सॾींदा आहियूं। बाइवेलेंट जो मतिलबु आहे 2 क्रोमोज़ोम, टेट्राड जो मतिलबु आहे 4 क्रोमेटिड्स। Two non-sister chromatids of homologous chromosomes join each other at certain points called chiasma for crossing over. ॿ जेके नॉन सिस्टर क्रोमेटिड्स आहिनि उहे क्रॉसिंग ओवर जे ज़रिए कायस्मा ठाहे पाण में गंढजंदा आहिनि। Exchange of genetic material in crossing over. Exchange of material, genetic material is called as recombination. कायस्मा जॾहिं ठहियो ॿिनि होमोलॉगस क्रोमोज़ोम्स जे विच में त नॉन सिस्टर क्रोमेटिड्स पाण में क्रॉसिंग ओवर कंदियूं ऐं उन क्रॉसिंग ओवर जे करे छा थींदो त जीनियाती मादे जी तब्दीली थींदी आहे। जीनियाती मादे जी तब्दीलीअ खे असां रिकॉम्बिनेशन सॾियूं था। न्यूक्लियोलाई disappear and the nuclear envelope disintegrates. हिन मरहले जे दौरान ई न्यूक्लियोलाई गुम थींदो आहे ऐं न्यूक्लियर मेम्ब्रेन पिणु गायब थी वेंदो। मुख्य पॉइंट्स जेकॾहिं प्रोफेज़ 1 जूं असां लिखूं त उन में इहो थींदो त क्रोमेटिन इंटू क्रोमोज़ोम्स, क्रोमेटिन मटीरियल उलझियल धाॻो क्रोमोज़ोम्स में तब्दील थींदो। साइनेप्सिस थींदी, साइनेप्सिस में छा थींदो त होमोलॉगस जेके क्रोमोज़ोम्स आहिनि उहे पाण में हिकिड़ो जोड़ो ठाहींदा। क्रॉसिंग ओवर थींदी यानी होमोलॉगस क्रोमोज़ोम्स में नॉन सिस्टर क्रोमेटिड्स जेके आहिनि पंहिंजो पंहिंजो हिसो पोर्शन जीनियाती मादो हिक ॿिए सां एक्सचेंज कंदा, उनखे चइबो आहे रिकॉम्बिनेशन। रिकॉम्बिनेशन जे दौरान छा थी वेंदो त जीनियाती मादो हिकिड़ी नॉन सिस्टर क्रोमेटिड खां ॿी नॉन सिस्टर क्रोमेटिड ॾे तब्दील थींदो आहे। न्यूक्लियर एनवेलप डिसइंटीग्रेट्स। हिन जे दौरान न्यूक्लियोलस बि गुम थी वेंदो आहे ऐं न्यूक्लियर एनवेलप पिणु टुटणु लॻंदो आहे। नंबर ॿियो मरहलो थींदो मेटाफेज़ 1। मेटाफेज़ 1 जे दौरान तव्हांखे ॾिसण में ईंदो हूंदो त साॻियो ई कमु थींदो त इहे जेके क्रोमोज़ोम्स आहिनि उहे स्पिंडल फाइबर्स जी मदद सां जीव घड़ जे खते तवा वटि अची करे
गॾु थींदा आहिनि, हिकिड़ी कतार ठाहींदा आहिनि. मेटाफेज़ 1 starts when the tetrads are at the center of the cell. मेटाफेज़ 1 तॾहिं शुरू थींदो आहे जॾहिं टेट्राड यानी 4 क्रोमेटिड्स या होमोलॉगस क्रोमोसोम पेयर जीव घर जे विच ते अची करे जमा थियनि. The tetrads have stayed together, which ensures that each cell will get one chromosome from each homologous pair during the first division. टेट्राड यानी 4 क्रोमेटिड जीव घर जे विच ते अची करे बीहनि थियूं त इहा ॻाल्हि इन जी साबिती आहे त हिकु हिकु क्रोमोसोम पहिरीं डिवीजन जे दौरान हिकु नई डॉटर न्यूक्लिया ॾांहुं मुंतक़िल थींदो. The chromosomes remain at the center of the cell until the homologous pairs are ready to move away from each other. क्रोमोसोम्स सेंटर ते जीव घर जे विच ते एसी ताईं रहंदा जेसी ताईं पेयर जो हिकिड़ो हिकिड़ो क्रोमोसोम ॿिन्ही पोलनि ॾांहुं पहुचे. मेटाफेज़ 1 खां पोइ ते एनाफेज़ 1 स्टार्ट थींदो आहे. एनाफेज़ 1 में तव्हां ॾिसो था त ही तव्हांजा जेके क्रोमोसोम हुया जोड़ा जोड़ा उन्हनि जो हिकिड़ो जोड़ो हेॾां मुंतक़िल थियो आहे, ॿियो हेॾां मुंतक़िल थियो आहे. Homologous chromosomes that make up each tetrad separate during एनाफेज़ 1. एनाफेज़ 1 जे दौरान छा थींदो त होमोलॉगस क्रोमोसोम जिन जो जोड़ो ठहियल हुयो उन्हनि मंझां हिकिड़ो क्रोमोसोम हिन पोल ॾांहुं ऐं ॿियो क्रोमोसोम ॿिए पोल ॾांहुं मुंतक़िल थींदो. However, the sister chromatids will stay connected at the centromere. पर तव्हांखे नज़र ईंदो हूंदो त सिस्टर क्रोमेटिड्स जेके आहिनि उहे सेंट्रोमेयर जी पॉइंट सां पाण में ॻंढियूं पियूं आहिनि. Anaphase 1 proceeds until the chromosomes are pulled into a bundle at opposite ends of the cell. Anaphase 1 एसी ताईं पियो हलंदो आहे जेसी ताईं इहे क्रोमोसोम अपोजिट पोल्स ताईं वञी करे पहुची नथा वञनि. आखिरी स्टेप आहे टेलोफेज़ 1. The nuclear membrane forms around the chromosomes at each pole and chromosomes become uncoiled. The nucleolus reappears and thus two daughter nuclei are formed. पोल्स वटि पहुतल क्रोमोसोम्स चौधारी हाणे आहिस्ते आहिस्ते मरकज़ी झली जेका आहे न्यूक्लियर मेम्ब्रेन तयारु थियण लॻंदी, ज़ाहिर थियण लॻंदी. न्यूक्लियोलस पिणु ज़ाहिर थींदो. हाणे ॿ धीअर मरकज़ ठही पिया आहिनि. इन खां पोइ हिते छा थींदो साइटोकिनेसिस जो अमल थींदो आहे. ॿ धीअर मरकज़नि जे चौधारी वरी साइटोप्लाज़म जेको आहे उहो विराइजी वेंदो. इहो आहे असांजो मियोसिस 1 जो प्रोसेस. असांजो अॼोको लेक्चर हिते पुॼाणीअ ते पहुचे थो. वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु. तेसीं ताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल.